अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु मुंहिंजो सेकंड व्लॉग आहे। उम्मीद है सभिनी खे पसंदि ईंदो। त अॼु असां जंहिं जाइ ते रहंदा आहियूं हिकिड़ो स्कूल आहे प्राइवेट, उते जो फ्लोर करायां थो। सभ खां पहिरीं साईं नबी बख़्श वटां तव्हांखे ॾेखारींदो। साईं हीअ असांजो साईं आहे, साईं नबी बख़्श आहे। साईं नबी बख़्श सां मुलाक़ात करायूं। हाँ, हीअ ॾिस तमामु असां हिकिड़ो थर जे इलाइक़े में रहूं था। मौसम तमामु प्यारो लॻो पियो आहे ऐं हिते तमामु मज़ो लॻो पियो आहे। हिकिड़ो प्राइवेट स्कूल आहे ऐं थर जा ॿार आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो वेलफेयर जे थ्रू असां पढ़ाईंदा आहियूं। असांखे कुझु पघार बि मिलंदी आहे ऐं कुझु पंहिंजी महिनत आहे। ऐं हेॾे हिन पासे असांजा वाशरूम ऐं बोची खानो असांखे बोची आहे। हीअ असांजा रूम आहिनि ऐं हिन पासे जेको आहे सो तमामु बहितरीनु माहौल पार्क वग़ैरह आहे। हाँ, तव्हांखे पार्क जे तरफ़ वठी थो हलां। त पार्क असांखे ॾेखारियां। ही माना ॿारनि जो हिते पार्क आहे। हिन पासे मस्जिद आहे, इहा मस्जिद अथव। हिन पासे तव्हां पार्क आहे, पार्क जे अंदरि हलूं था। अंदरि असां कुझु गुलकारी बि कई आहे ऐं हिते जेको आहे तमामु माशाल्लाह झूला लॻल आहिनि ॿारनि जे लाइ। ऐं हिते असां कुझु वल तुरियूं भिंडियूं वग़ैरह भाॼी बि पोखींदा आहियूं। हींअर माशाल्लाह बारिश तमामु सुठी वसी आहे, त उन हिसाब सां हीअ असां वल तुरियूं पोखियूं न। वल तुरियूं हाणे थींदियूं अलाह, त कुझु हाणे बारिश पई आहे, पाणी वाणी ॾिनो अथऊं त अलाह कंदो थी वेंदी। मोटर वोटर हिते लॻो पिया ऐं माशाल्लाह फुआरो वुआरो बि लॻो पिया। तमामु बहितरीनु कमु। ऐं हिते ॿारनि सां झूलान असां कपिड़ा वपिड़ा हिते सुकाईंदा आहियूं धोई करे। ऐं हीअ पार्क आहे, तमामु बहितरीनु ज़बरदस्त पार्क आहे। तव्हां हिते ॾिसंदव। असां बि केॾी महिल रांदि वांदि रहंदा आहियूं, कॾहिं टाइम पास कंदा आहियूं। हलूं था त ॿाहिरि ॾिसूं था ॿाहिरि जो मंज़र त छा आहे। हिते कुझु पोखियोसीं पर थियो कोन। हाणे ॿाहिरि साईं आसिफ़ आहे असांजो, इहो बिना शर्ट जे भॼंदो वञे। चए थो त यार बिना शर्ट जे आहियां सो वञा थो। त मां चयोमांसि त मुंहिंजो साईं हाणे शर्ट पायो। साईं ॾिसो मौसम, ॾिसो साईं मौसम कहिड़ो लॻो पियो आहे, बहितरीनु मौसम लॻो पियो आहे। ऐं हींअर तक़रीबन 2-2:30 बजे हिते बारिश पई आहे। उन खां पोइ तमामु प्यारो मौसम लॻो पियो आहे, मज़ो लॻो पियो आहे तमामु। हीअ असांजे थर जो इलाइक़ो आहे। हीअ असां आहियूं नारो केनाल आहे, नारो केनाल ख़ैरपुर मीरस में। ऐं तमामु बहितरीनु जेको आहे सो रंग लॻो पियो आहे ऐं ॾाढो जेको आहे सो मज़ो आहे हिते। ऐं हींअर घुमण जी मुंद बि आहे हिते। असांजी खुंबियूं ऐं ॿियो बि थरी जेको भाॼियूं आहिनि उहे थींदियूं आहिनि। मौसम ॾिसो साईं, मौसम माशाल्लाह ज़बरदस्त साईं। हाणे वरी हीअ असांजा हिन पासे असांजे रिहाइश रूम आहिनि, रूमनि जी तरफ़ हलूं पिया। हिते असां हिकिड़ो ॿिलो बि धारियो आहे साईं, ॿिलो बि धारियो अथऊं। ॿिलो जेको आहे सो माशाल्लाह सुठो, पहिरीं नंढिड़ो पर हाणे खाई पी तयारु थी विया माशाल्लाह। ऐं उन हीअ असांजी रूम आहिनि। हिते असांजो मौली साहब पेशमाम उहो बि रहंदो आहे, असांजो उस्ताद बि रहंदा आहिनि। ऐं हीअ साईं मुंहिंजो कमिरो आहे। हींअर सफ़ाई वफ़ाई कोन कई अथऊं सो आउं बि आयुसि मोकल ते वियोसि, हाणे आयुसि हिते ॿियो साईं रहंदो आहे। ऐं हीअ हिते बि साईं नबी बख़्श रहंदो आहे। ऐं साईं हाणे मोटर साइकिल बि आहे। साईं हाणे असांजे साईं आसिफ़ बि शर्ट वर्ट पाती आहे सो हाणे साईं आसिफ़ लहराईंदो आहे ॿिले खां। ॿिले नाले चए थो बाबा हीउ ॿिलो जेको आहे ख़राबु आहे, ॿिलो खां डिॼंदो बि आहे। ॿिलो जो रांबूटा आणीसि, हाणे भॼे थो। ख़राबु थी वई आहे सो इहा बि नई वठूं। कोशिशि शायदि नई वठूं, न त साईं खे चऊं था। साईं आहे बख़्तियार आहे असांजो वॾो आहे, उनखे चऊं था त उहो वठी अचे ऐं पोइ उनखे कुझु पैसा ॾेई छॾींदासीं। पोइ अलाह वॾो आहे, ॾिसूं वठंदो पैसा छॾींदो त कोन्हे, कॾहिं कॾहिं छॾे बि ॾींदो आहे, महिरबानी कंदो आहे। बाक़ी मौसम माशाल्लाह ज़बरदस्त लॻो पियो आहे। दिलि चवे थी वञूं केॾांहुं घुमणु, नारे ते वञूं। नारो वाह आहे हिते वॾो, उन ते घुमूं फिरूं आहे साईं। तमामु घणो मज़ो लॻो पियो आहे साईं। हिकिड़ो असांजो ॿियो बि प्यारो भाउ आहे साईं कमाल हुसैन बिरोही साहिबु। साईं कमाल हुसैन कमाल हुसैन साईं। हीअ रेडियो जे दौर जो जेको माण्हू आहे, रेडियो ते तमामु घणा कलाम ॿुधंदो ऐं उन ते जेको आहे सो सवाल जवाबनि जा सवाल ईंदा त फ़तेह खाने जी कचहरी शौक़ सां ॿुधंदो साईं। पोइ फ़तेह खाने जी कचहरीअ मां तमामु घणो कुझु सिखिया बि हूंदा हो। घणो कुझु सिखियासीं, कुझु इल्मी ॻाल्हियूं, कुझु वरी अदबी ॻाल्हियूं, घणो कुझु असांखे ॿुधाईंदो। उन मां असांखे तमामु घणी मालूमात मिलंदी हुई साईं। तमामु ज़बरदस्त तव्हां मालूमात आहे, तव्हां ॾाढी मालूमात साईं वटि तमामु घणी मालूमात आहे।
ऐं साईं तमामु प्यारो माण्हू आहे। साईं मूंखे कॾहिं कॾहिं मैथ बि सेखारींदो आहे, पर हाणे प्रॉपरली इनशाला मैथ सेखारींदो। साईं मैथ सेखारींदा न मूंखे? इंशाल्लाह असांजी कोशिशि इहा आहे त जेको मैथ न सिखियल आहे उनखे अहिड़े तरीक़े सां मैथ सेखारियूं जो अॻिते हली उनखे मैथ में ॾुखियाई न थिए। साईं महिरबानी कुर्ब। ठीकु आहे साईं नबी बख़्श, तव्हांखे बर्ज़ आहे त तव्हीं बि मूंखे को इंग्लिश विंग्लिश सेखारियो, तयारी वारी करायो। बिल्कुलु साईं, जेको तव्हां सिखणु चाहींदो तव्हांखे पोइ साईं हाणे साईं मूंखे साईं तयारी कंदो, असां गाइडलाइन कंदासीं जिथे बि का मुश्किल हुजे। साईं खे साइंस आऊं सेखारींदुसि, थोरी घणी मूंखे अचे थी। ऐं साईं मूंखे इंग्लिश सेखारींदो। साईं आहे असांजो प्यारो माण्हू साईं कमाल सिंध, असांखे मैथ सेखारींदो इंशाल्लाह। ऐं साईं सेखारींदासीं। हा साईं महिरबानी कुर्ब। इंशाल्लाह असां बि तव्हां मां कुझु सिखण जी कोशिशि कंदासीं। कुर्ब महिरबानी पढ़ाईंदा यूनिवर्सिटी में पढ़ी आया। महिरबानी महिरबानी कुर्ब। साईं इहो असांजो हुयो प्यारो जेको असो टूर व्लॉग जेको ठाहियोसीं उनजो हुयो। हाणे साईं नबी बख़्श बि वेठो आहे। साईं नबी बख़्श हाणे असां केॾांहुं निकिरूं था चकर ते घुमण ते, पोइ वेंदासीं। मुंहिंजी इहा जेकी आहे ख़राबु थी वई आहे।